कराची में खबर ॾींदा हलूं त इमरान खान खिलाफ़ बेतमादी रिथ कामयाब थियण ते अदाकारनि ऐं अदाकाराउनि जो रद्द अमल साम्हूं आयो। अदाकार बिलाल कुरैशी इमरान खान जी तस्वीर शेयर करे लिखियो त पाकिस्तान हाराए वियो। अदाकारा ज़ारा नूर अब्बास चयो त इमरान खान ई हमेशा मुंहिंजो लीडर हो ऐं रहंदो। अदाकारा सैदिया गफ़ार लिखियो त जमहूरियत लाइ हिकु ॾुख भरी राति आहे। यूट्यूबरनि ऐं कॉमेडियन ज़ैद अली बेतमादी रिथ जी कामयाबी वारे ॾींहं खे उंदाहो तरीन ॾींहुं करार ॾिनो ऐं चयो त असीं क़ीमती असासो विञाए चुका आहियूं। हरीम फारूक लिखियो त अॼु राति दिल ते बार आहे पर अञा बि ईंदड़ सुबुह जी उम्मीद बचियल आहे। एमन खान लिखियो त इमरान खान हिकु सचो अॻवान आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।